नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में थरकोल में भील बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ दो भील के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ भील बिरादरी ऐं हिंदू एकता फारम छगन कुमार ऐं STP कारकुननि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते STP अॻुवाण जब्बार जुणेजो, लालचंद, इमरान सूमरो, लाहौती, कासिम आदिल, मिठू सांगड़ाणी प्रेम ऐं ॿिनि चयो त थरकोल में कम कंदड़ पोरिया दो भील ते चोरी जो इल्ज़ाम हणे खेनि तशद्दुद करे ज़ख़्मी करे विधो, जंहिं ते हू ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हिननि आला हुक्मरान खां मुतालबो कयो त जल्द बि जल्द पोरे दो भील जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं पोरे जा कातिल गिरफ़्तार न थिया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।